सूरा यासीन रुकू नंबर 3 ऐं हिकु निशानी उन्हनि जे जीआरण लाइ मुअल ज़मीन आहे जंहिंखे जीआरियोसूं ऐं मंझांसि अन्न जा दाणा कढियासूं जो उन मां खाईंदा आहिनि ऐं मंझंसि खजूरनि जा बाग़ पैदा कयासूं ऐं उन्हनि बाग़नि में के चश्मा वहायासूं हिन लाइ त संदनि फर मां खाईंदा रहनि ऐं उन्हनि मेवनि खे संदनि हथनि न बणायो आहे पोइ छो न शुक्रानो कंदा आहिनि। उहो अल्लाह पाक आहे जंहिं उहा शइ जेका ज़मीन ॼमाईंदी आहे ऐं संदनि जीअनि मां जेकी खेनि शयूं न ॼाणंदा आहिनि तिन मां सभिनी जिन्सुनि खे जोड़ो जोड़ो करे ऐं मिठो कोड़ो ऐं मिठो नर ऐं मादी पैदा कयोसूं उन्हनि लाइ हिकु निशानी राति आहे जो उन मां ॾींहं खे छिके कढंदा आहियूं पोइ उन्हीअ महिल उहे ऊंदाहीअ में रहंदा आहिनि ऐं सिॼ पंहिंजे टिकाउ जी जाइ ते हलंदो आहे। इहो ग़ालिब अल्लाह जो अंदाज़ो ठहिराइल आहे ऐं चंड लाइ मंज़िलूं मुक़ररु कयोसूं तांजो खजीअ जे पुराणे बुहारे जी गनीअ वांगुरु ॾिंगो थींदो आहे न कि सिज खे चंड जे पहुचण जी का मजाल आहे ऐं न कि राति सिज लहण खां अॻु ॾींहं ते अॻिराई कंदड़ आहे ऐं सिज ऐं चंड ऐं तारनि मां सभई आसमान में तरनि था ऐं उन्हनि लाइ हिकु निशानी हीअ बि आहे जो असां संदनि औलाद खे भरियल ॿेड़ीअ में खयों ऐं उन्हनि लाइ उन ॿेड़ीअ जहिड़ियूं ॿियूं सवारियूं बि बणायूंसूं जिन ते सवारी कंदा आहिनि ऐं जेकॾहिं घुरूं त खेनि ॿोड़े छॾियूं पोइ उन्हनि लाइ को दांह वरनाइण वारो न थिए ऐं न कि उहे छॾाइबा पर पाण वटां बाझ कईसूं ऐं हिकु वक़्त ताईं उहे आसूदा कयासूं ऐं जॾहिं खेनि चइबो आहे त उन ई अज़ाब खां ॾिजो जेको अव्हां जे अॻियां ऐं अव्हां जे पुठियां अचिणो आहे त मन अव्हां ते बाझ कजे ऐं संदनि पालनहार जे निशानियुनि मां काई अहिड़ी निशानी वटि न ईंदी आहे जंहिंखां हू मुंहुं मोड़ींदड़ न हूंदा ऐं जॾहिं खेनि चइबो आहे त जेकी अल्लाह अव्हां खे रिज़्क़ ॾिनो आहे तंहिं मां ख़र्चियो तॾहिं काफ़िर मोमिननि खे चवंदा आहिनि त अहिड़े खे छो खारायूं जो जेकॾहिं अल्लाह घुरे हा त खेसि खाराए हा अव्हीं रुॻो पधरीअ गुमराहीअ में आहियो ऐं चवंदा आहिनि त जेकॾहिं अव्हीं सचा आहियो त इहो अंजाम कॾहिं पूरो थींदो। इहे रुॻो हिकु सख़्तु आवाज़ जो इंतज़ारु कंदा आहिनि जो उहे उन्हीअ हालति में खेनि ओचितो पकड़ींदो जो उहे झगड़ो कंदा हूंदा पोइ उहे न कि वसियत करे सघंदा ऐं न कि पंहिंजे घर वारनि ॾांहुं मोटी सघंदा।